सुभाणे जी असांजी हेड इलेक्शन अपॉइंटमेंट होल्डर्स खे उनजे लाइ हिकिड़ो असां डेमो तयारु करे रहिया आहियूं ॿारनि खे ॾेखारियूं कंप्यूटर लैब में उन्हनि खे वोट ॾियण जे तरीक़े जी ख़बर पई इहो मुसलसिल प्रोसेस बिल्कुलु चालू आहे असांजे स्कूल में हले थी कॉलेज में पर जेके नवां इंडक्शन थिया आहिनि 6 में 5 में वोटर्स उन्हनि खे इहा ख़बर पई सघे त वोट कीअं दिस इज़ आल्सो कॉल्ड चीटिंग और टीचिंग ऐं जेका टेक्स्ट हूंदी आहे उहा हिकिड़ी पंहिंजी आहे सोसाइटी में कीअं वोट कास्ट कढी या हिननि ॿारनि जी हिन एज में गॾु पए 6 7 5 जी एज जेका आहे तमामु नंढी हूंदी आहे पर जॾहिं इहे प्रोसेस पूरो करे वेंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त सूबाई असेंबली जी ऐं क़ौमी असेंबली जी इलेक्शन जेमहिल थींदी आहे त पोइ कीअं थींदी आहे ऐं वोट कास्ट कीअं थींदो आहे वोट हमेशह अहम आहे स्टार्ट में ईअं थींदो त वोट जेको आयो आहे हाणे को बि स्टूडेंट्स ईंदा त उहो ईंदा पहिरीं मैडम बुशरा जेका असांजी पोलिंग ऑफिसर आहे ऐं रफ़ीक साहब जेके वेठा आहिनि पहिरियों वेंदो रफ़ीक साहब वोट जेके बि वोट हूंदो उन जेको आहे ॾिसंदा त मुंहिंजो नालो वोट में आहे या न आहे ईअं ई थींदो क़ौमी असेंबली में ॿुधाईंदे त हर मुंहिंजो नालो जेको ॾिसो आहे टीचिंग स्टाफ में हूंदो प्लीज़ ॿिया वरी क्लास ॿुधाईंदा त मुंहिंजो 7 क्लास में आहे हुनजी लिस्ट में ऑटोमेटिकली अची वेंदो तव्हां वटि बि इहे ॾिसो इहे एजेंट वेठा आहिनि हिन दफ़े त कैंडिडेट बि वेठा आहिनि त फैमिलिटी खे ख़बर पवंदी त इहे कीअं थींदो आहे इलेक्शन या असांजे अंदरि प्रोसेस कीअं थींदो इहे हर उमेदवार जा एजेंट्स आहिनि जेके जीअं कॉलेज सूबाई असेंबली में हूंदो आहे ईअं आहिनि कोई वेठा आहिनि सुभाणे उहे अंदरि हूंदा उहे मॉनिटरिंग कंदा ॾिसंदा त इहे ॿार आहे रफ़ीक साहब प्लीज़ ॾिसो त मुंहिंजो नालो आहे आहे पहले नंबर ते तव्हां एजेंट्स बि कंफर्म कयो त बाक़ी पहिरें नंबर ते आहे टीचिंग स्टाफ में आहे आख़िरी पेज ते आहे हा त उन थोरा शार्प पियो उन खां पोइ जॾहिं कंफर्म थी वेंदो त मुंहिंजो वोट लिस्ट में नालो आहे त पोइ मैडम बुशरा जेका सेकेंड पोलिंग ऑफिसर आहे असांजी उहा जीअं क़ौमी सूबाई असेंबली में मार्क थींदो आहे इन सां ईअं जेको आहे मार्क कंदी तव्हांखे कंफर्मेशन थी वेंदी त जेको आहे ठीकु आहे ॾिसो हे मार्क थियो आहे जेको ईअं सूबाई क़ौमी असेंबली में थींदो आहे मार्क थियण खां पोइ जॾहिं लिस्ट में मार्किंग थी वञे त पोइ असांजी उहा तव्हांखे उहा कैंडिडेट्स खे न पर सभिनी खे जेके आहिनि वोट्स इशू कंदी सभिनी खे वोट्स जेका इशू कंदी इशू करण खां पोइ वरी जेको असांजो अंदरि सीक्रेट बॉक्स आहे सीक्रेट एरिया आहे जिते असां पंहिंजे पसंदीदा जे उमेदवारनि खे मैडम साइन कंदी वोट ते ऐं उन खां पोइ जेको आहे सो इशू कंदी 3 उमेदवार टिनि डेजिग्नेशन ते जेको आहे मुक़ाबिलो ऐं उनजे करे हूअं गर्ल्स खे गर्ल्स जा वोट मिलंदा गर्ल्स खे सपोर्ट कंदियूं वोट ॾींदियूं बॉइज़ पर स्टाफ जेको आहे उहो सभिनी खे हिकु वोट ॾेई सघंदो 3 उमेदवारनि में मूंखे 3 वोट ॾिना आहिनि माना सीक्रेट बॉक्स में उतां पोइ वरी जेको आहे इहे मूंखे वोट मिलिया आहिनि ऐं सीक्रेट आहे हिते कोई बि न आहे उनजे करे हीउ जेको आहे मामिलो त मां ॼणा मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ सां कंहिंखे बि इन प्रोसेस खे कॾहिं बि शो न कबो आहे अमानत आहे ऐं सीक्रेट आहे त मां कंहिंते बि उन खां पोइ जंहिंखे मां हयो जेकॾहिं मां कंहिंखे हयो आहे त वोट खे जेको आहे हमेशह हीअं बंदि करिणो हूंदो आहे हीअं जेकॾहिं बंदि कंदो त पोइ ठपो हिकिड़े ते लॻल ॿिए जे निशान ते बि अची सघे थो पोइ वोट ख़ारिज थी वेंदो पर हिकिड़े ते लॻल हूंदो त पोइ उहो हिकिड़े पासे जो नालो आहे ऐं हमेशह निशान ते जेको आहे तव्हांखे स्टैम्प लॻो आहे त पोइ तव्हां हीअं फोल्ड कंदो फोल्ड करण खां पोइ तव्हां हीअं कयो त माना तव्हांजो सेफ थी वियो ऐं कंहिं बि क़िस्म जो हिन ख़राबी न आहे अहिड़े क़िस्म सां जेका ॿिया वोट आहिनि उहे बि मां जेको आहे हाणे फोल्ड कयां थो ऐं फोल्ड करण खां पोइ असांजो जेको प्रोसेस उहो वरी पोइ वेंदो बॉक्सिस ते इहे असांजो टपो ऐं जेको आहे मौजूदु आहे हाणे मुंहिंजा लॻी विया आहिनि हाणे जेके असांजा बॉक्सिस पिया आहिनि जिते वोट जेका हूंदा उहे हेठि जा बॉक्सिस पिया आहिनि जॾहिं तव्हां सीक्रेट बॉक्स में स्टेप्स हणी आहियो त भाई हेड गर्ल जो आहे हेड गर्ल में जो हेड बॉय जो आहे त बॉय मिलियो हेड गर्ल जो आहे त हेड गर्ल मिलियो हेड डुकी जो आहे त डुकी मिलियो वोट ॾियण जो मुंहिंजो प्रोसेस ख़तमु थी वियो जंहिंमहिल प्रोसेस वोट ॾियण जो ख़तमु थी वञे त सॼे स्टाफ खां मोकिलाए थैंक यू वेरी मच तव्हां इहा हिकिड़ो डेमो हुयो इलेक्शन जो ऐं वोट कास्ट जो त होपफुली असां थैंक यू वेरी मच फॉर योर कवरेज प्लीज़